तकरार, है तकरार। दादा तव्हां छा था सम्झो त मूसा सजावल जो विशाल जार टोड़े हिते पुॼी वेंदो? सुल्तान जेकॾहिं मूसा ते मूंखे एतबार न हुजे हा न त इन कम जे लाइ मां तव्हांखे मोकिलियां। पुत्र मां पाण परेशान आहियां त इहो कमु मूंखे ऐं सुल्तान खे छॾे अवां हिकु वात गाड़े खां कीअं वञी करायो? दाराम पहिरीं ॻाल्हि त मूसा वात ॻाढ़ो कोन्हे को, डम डम जो कारतूस अथई, डम डम जो। जे फाटो न त घणनि जा सिर खणंदो। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां खां इहो कमु मां इन जे करे बि न करायो त सजावल जो सौ सिधो शक तव्हां ते आहे। जॾहिं ॻाल्हियुनि में ईंदो न त तव्हां खां वठंदो साख, तव्हांजा हूंदा हथ साफ़, ऐं कूड़ो कूड़ो निकिरंदो सजावल। कमु भलो कयो अथव दादा, सजावल जे मलाइकनि जो बि शक मूसा ने न वेंदो। सुल्तान जेकॾहिं को बि मूसा ख़िलाफ़ शाहिदी बि ॾींदो न त बि इहो सजावल ख़ान कोन मञींदुसि। चवंदो त इहो कालो को टूट छोरो हुनजी खड़ा औरांगी। हाणे तव्हां वञी सुकून जी निंड कयो। सिजावल ख़ान त छा पर हुनजे मलाइकनि खे बि ढोर जो पुछ हथ बि कोन ईंदो। वाह मूसा वाह, असुल दिल ख़ुशि करे छॾी। हाणे ख़बर पवंदी इन सजावल खे त के जवान जुए में रहनि था। रईसा हाणे मूंखे इजाज़त ॾियो, ॾाढो थकल आहियां। हाणे भले वञी ॿ टे ॾींहं आराम करे पोइ अचिजे। ठीकु आहे रईसा। सोट अध रात गुज़री वई, हाणे त सिज कनी कढण वारो आहे। जेकॾहिं ढोर हिते हुजे हा न त ढोर खे कढंदा। मां सम्झां थो त असांखे हाणे हलणु खपे, वधीक जेका तव्हांजी मर्ज़ी। तूं हे कर जो हमरान खे कॾहिं गाॾियुनि ते हल, मां बि हुन तरफ़ अचां थो। ठीकु आहे सोट, तव्हां पहुचो, वधीक हमरान खे मां कढी थो अचां। सजावल ख़ान, चोर ऐं ढोर जेकॾहिं हथ न आया न त पीठल इज़त बि मिटीअ में मिली वेंदी। सलीम सिजावल ख़ान जो ढोर आहे, पोइ अहिड़े गहरे नथू खैर जो न आहे जो ईअं हलियो वेंदो। लाला तूं हिकिड़ो कमु कर, सुभाणे जीअं मां घरां ओताक ते अचां न त मूंखां अॻु में इहो सूबेदार ओताक ते हुजणु घुरिजे, छो त सुभाणे हिन सॼी राज खे ठाठा ॾियणा आहिनि। ठीकु आहे न? ठीकु आहे सोट। बाबा ॾिसी थो न मां केॾो घर जो कमु थी कयां ऐं सॼो ॾींहुं कंदी आहियां, थकी बि पवंदी आहियां। पंहिंजी अखियुनि सां ॾिसी थो अम्मा हरू भरू चवंदी आहे त हीअ को बि कमु न आहे कंदी। ॾिसां पियो ॾिसां छा पर ॿुधां बि पियो थो। सुबुह जो नेरन बि मां तयारु कंदी आहियां। वॾो थोरो थी करी मां, वॾो थोरो चाहि कयां, थाव धोवां, बोहारी ॾियां, अञा छा कयां मां? सॼो ॾींहुं त घर जो कमु कंदी आहियां। घड़ी सवा जे लाइ पंहिंजे दोस्त ॾे वेंदी आहियां। पोइ कहिड़ो घर जो कमु रहे थो तूं ई ॿुधाए बाबा मूंखे। सॼो कमु मां तूं ई ख़तमु कंदी, पर माणे मञण वारी न आहे। हा ईअं मथो फेर छोरीअ जो। नेरन तयारु करण सां सॼे घर जो कमु कोन थो थी वञे। ॿिनि पहरनि जी मानी करणी पए थी, लटो कपिड़ो धोइणो हूंदो आहे। इन खां अलावा सनो थुलो ॿियो इलाही कमु रहियल हूंदो आहे। मजाला जो छोरी हुन ॿिए कम में हथु विझे। बाबा ॿुधी थो न अम्मा जूं ॻाल्हियूं? कॾहिं कॾहिं त मां इहो सोचींदी आहियां त अलाए हीअ मुंहिंजी माउ आहे अलाए मुंहिंजी ॾेराणी। एतिरो सार त ॾेराणी बि पाण में न कंदियूं हूंदियूं जेतिरो अम्मा मूंसां कंदी आहे। सची आहीं अम्मा, सची आहीं तूं। रुगो तोसां कान थी सड़े, मूंसां बि सड़ियो थी वञे। मुंहिंजो कंहिंसां बि साड़ कोन्हे। मां त इहो चवंदी आहियां छोकिरी सुधरी पए, न त ॻोठ वारियूं मायूं खिलूं कंदियूं न।
चवनि थियूं त बचुल पाण खे दाना सम्झंदी आहे पर हिन छोरीअ खे बि सुधारे नथी। बाबा ॾिसी तो न, अब हाणे तू ही ॿुधाए त मां सुधरियल आहियां या न आहियां? इहो त ॿुधाए तूं छा में सुधरियल आहीं? हाँ सॼो ॾींहुं वतंदी घर खां ॿाहिरि ठेंग टपा ॾींदी। तूं पंहिंजी साहेड़ी हलीमा खे ॾिस, सॼे घर जे कम खां पोइ बि वते थी बर्थ भरींदी। हिकु हिकु चोलो 4-4, 5-5 हज़ार में भरींदी आहे ऐं तूं हिक विहाणे जी छव बि कॾहिं न भरी आहे। तौबा तौबा बाबा तौबा, अम्मा सां पुॼण मुंहिंजो कमु न आहे। अबा तू ही पंहिंजी मुमल खे सम्झाए, जेकॾहिं मां सॼो ॾींहुं घर में वेही करे बर्थ भरियां त मां सुघड़ आहियां, न त मां सुघड़ न आहियां। अम्मा तूं ॼाण माणे ॼाणे, मूंखे ॾाढी नाहे पटराइणी, झेड़ो कयो विड़ो। बाबा अञा ताईं तोखां बाह कोन थी परे। यो मोर गो पियो मुझे लाइ बाहियूं बारींदो, चुल्हे में बाहि बारणो अचेस कान। खाइण जो खरो, कम जो बरो। ही कम मुंहिंजो न तुंहिंजो वा तुंहिंजो। बाबा तू ही अम्मा विड़ो न, तू हली वे मां चांहि ठाहे थी वठां। तू हली भाउ खे उथार। हालत त ॾिसो, सिज अचे 2 पहरनि ते पहुतो आहे, छोरो अञा सुतो पियो आहे। अञा हिन जी मां चवंदी आहे त छोरो मुंहिंजो संदोरड़ो आहे, तूं हरू भरू हिन खे छेड़ारींदो आहीं। मां कोन थी छोकिरे जो पासो वठां, कोन थी वठां पई। गोल घर मां को नंढो हथ अचे वञे न त हणी छोरे खे मथे में कर पंहिंजी पीढ़ी पूरी। दिल त इहो ई चवे थी, पर पुट थी पियो आहे। छोरा उथ उथ छोरा। छॾ बाबा, ख़ुदा खे मञ, निंड करण ॾे मूंखे। तो ॾिठो कोन त मां आज़ानुनि जे टाइम ते अची सुतो आहियां, वरी बि मथां रड़ियूं पियो थो करी। मूं तोखे मिन थका न कई त राति जूं रातूं ॿाहिरि वञी धिका खा। उथी उथी हणी उथी त मां बिस्तरो वेड़े खाटू अंदरि कयां। बाबा छॾ जान, मूंखे निंड करण ॾे। अड़े उथी थो या खणी पाणीअ जो दिलो मथां हारियईं। वन सूबेदार, पहिरियां वञी पूरी मोबाइल भरे अच। पहिरें इहो त ॿुधायो त चढ़ाई कंहिंजे मथां करणी आहे? बहावल ख़ान ऐं उनजे छोरे शमीर मथां। बहावल? हाँ सूबेदार साहब, कहिड़नि तयारियुनि में आहे? अञा त वांदो वेठो आहियां, किथां बाह भरी कान्हे त चढ़ाई कंहिं ते कंदुसि। बाहि त भरियल आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ सूबेदार, जेकॾहिं तो सजावल जे चवण ते मुंहिंजे हमरा बहावल ऐं हुनजे पुट शमीर ते चढ़ाई कई त पोइ इहो तुंहिंजी ऐं मुंहिंजी दोस्तीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। छा पियो सोची सूबेदार? जावल खान, इहो बहावल कहिड़े ॻोठ में वेठल आहे? नवाब खान जे ॻोठ जे सिम जे ओभर तरफ़ हिकु नंढड़ो ॻोठ आहे। सजावल खान, इन ॻोठ जो बि चङो मुड़ुसु नवाब खान आहे। त पोइ छा थी पियो? जेकॾहिं नवाब खान जे ॻोठ जा माण्हू चोर लुच ऐं लोफर हूंदा त छा तव्हां उन्हनि खे छॾे ॾींदव? ॾिसो न सजावल खान, जॾहिं मां नवाब खान जे चवण ते तव्हांजी पाथारी मथां चढ़ाई कोन थो कयां त पोइ तव्हांजे चवण ते मां पंहिंजे दोस्त नवाब खान जे माण्हुनि खे तंग छो कयां? त पोइ कयो न, कयो मुंहिंजी पाथारी जे मथां चढ़ाई। कंहिं झलियो आहे तव्हांखे त करे छापे हण जी? तव्हां चोरनि सां अधु भाङे भाईवार आहियो सूबेदार, अधु भाङे भाईवार। ऐं तव्हांजे मथां ऑफिसरनि खे अलॻि माल चटाइणो थो पवे। सूबेदार, रुपए जी कमाई मां सिर्फ़ु 4 आना मुंहिंजे हिसे में थो अचे, बाक़ी त सभु तव्हांजे खीसे में आहे। बाक़ी जेकॾहिं सजावल खान जी पाथारीअ मथां तूं चढ़ाई कंदे त पोइ छा थो सम्झी सूबेदार त तूं हिन तर में रही सघंदे? सजावल खान, थोरो सब्र कर। सूबेदार, मूंखे सिर्फ़ु तूं एतिरो ॿुधाए त बहावल खान ऐं शमीर जे मथां तूं चढ़ाई करीं थो या मां कुझु मथे ॻाल्हायां? मां त चढ़ाई कयां थो,
पर एतिरो तव्हांखे ॿुधाए छॾियां त तव्हां हुनखे घणो वक़्तु लाकअप में विहारे कोन सघंदव। केरु कम वक़्तु उन्हनि खे लाकअप कराइण थो चाहे? हा, सिर्फ़ु अॼु सिज लहण ताईं उन्हनि जे घर खे ई लाकअप कयो। तव्हां पुलिस साण करे उते हली छापो हणो, मां बि पहुचां थो। ॾिसो छा था, हाणे वञो तयारी कयो। तो ॿुधायो त कोन त कहिड़े कम सां हैदराबाद वे? बाबा, अदा खां हिकिड़ो दोस्त उधारा पैसा वठी वियो। 2 महीना थी विया, पैसा कोन पियो ॾे। उनखां वठण वियो हुयसि। पोइ ॾिनई पैसा? किथे अम्मा, नटाए वियो। रखी असुल पेरनि ते हथ, चई त कुझु महीना मोहलत ॾियो। मुल्क में सुञाई लॻी पई आहे, माण्हू वटि पैसो हूंदो त तव्हांखे ॾींदा। तूं माणे खे बेवकूफ़ बनाए सघींदो, पर मूंखे न। सही सही ॿुधाए किथे वएं? बाबा, जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार नाहे त पोइ भला अदा खां वञी पुछ। मां जिथे बि हुयसि न त अदा तोखे ॿुधाईंदो। पहिरें मां तव्हांजो वॾो हुउसि, पर हाणे तव्हां मुंहिंजो पीउ बणजण जी कोशिशि था पिया कयो। बाबा, मां तुंहिंजो पीउ कॾहिं खां बणबुसि? मां जेको बि कमु कंदो आहियां न, पहिरियां अदा खां सलाह पुछा कंदो आहियां, पोइ कंदो आहियां। अदा जेकॾहिं चवंदो न त मां खूह में बि टपो ॾींदुसि। तूं खूह में टपो ॾीं या न, पर दिलि जो राज़ त ॿुधाए सघींदो न। ओ बाबा, अदा चवंदो आहे त राज़ कॾहिं बि ज़ाहिर न कजांइ। जेकॾहिं मूं न तोसां इहा हक़ीक़त कई त इहो राज़ ई न रहंदो न बाबा। हाणे से तव्हां वॾा मुड़ुस माण्हू थी विया आहियो, पीउ खां राज़ लिकाइण शुरू कया अथव। पर यादि रखजांइ, अहिड़ा बि टंगा फासंदो जो इहे सभु सलाहूं अची होतूअ खां वठंदो, होतूअ खां। रईस बहावल ऐं शामीर ख़ान मथां सिजावल ख़ान जो शक हुयो, ऐं सिजावल ख़ान राति नाकाम थी वापसि पियो हूंदो। ऐं हिन वक़्तु समूरो सिजावल ख़ान जी कावड़ जो नज़लो बहावल ख़ान मथां किरंदो। जेकॾहिं तव्हां पुलिस खे न पलियो ऐं सिजावल ख़ान पुलिस वठी वञी हुन जे मथां काह कई ऐं पोइ मथां वेही पुलिस जे हथां हुननि खे कुटराईंदो, जेकॾहिं हुननि पुलिस जी मार न खई ऐं पंहिंजो वात खोलियऊं त पोइ सॼो ठहियल ठुकियल कम ई टही वेंदो। ओ अणॼाण ऐं हारी आहिनि, पुलिस जे सट कोन सही सघंदा। मूंसां जो तो मथां बीही था वञनि त वधि में वधि छा थींदो? पुलिस तोखे गिरफ़्तार करे वठंदी ऐं कोर्ट में चालान कंदी। 2 ॾींहंनि में नवाब ख़ान तुंहिंजी ज़मानत कराए वठंदो। उन लाइ तूं परेशान छो थो थी? रईस बहराम जहिड़ा जेकॾहिं तुंहिंजा दोस्त आहिनि त पोइ तोखे दुश्मन धारण जी का बि ज़रूरत कोन्हे। छो? बहराम, मां त तोखे वॾो अकुलमंद ऐं दानाह सम्झंदो हुयुसि, पर तूं त सफ़ा वाइड़ो निकिते। अरे ज़बान संभाल, वात ॻाढ़ा छोरा। बस बहराम, बस। जंहिंखे तूं वात ॻाढ़ो छोरा थो चवीं, उहो तुंहिंजो पीउ आहे, पीउ। ॾींहर जेकॾहिं मूं मथां हथ उलारण त छा, पर जेकॾहिं आंगुर जो इशारो बि कई त बाह बगल खां उखेड़े छॾींदुसि। हींअर जेकॾहिं तो मथां रिआयत थो कयां त उहा रईस नवाब ख़ान जे करे। ॿीहर जेकॾहिं मूसा जे मथां अहिड़ी तकड़ कई त साह निपूड़े कढंदुसि। आहे सम्झी? आराम, जंहिंखे तूं वात ॻाढ़ो थो चवीं न, ॾिठे न हुन जा कम। छोरे खे विज जा पाणी आयल आहिनि, विज जा। मां इहो पंहिंजो पलान। बस बराम, बस। हिन वक़्तु असांजो टारगेट सजावल ख़ान आहे। ईअं जेकॾहिं असां पाण में विढ़ंदा रहंदासीं न त पोइ सजावल ख़ान असांजी पकड़ में किथे ईंदो। पर बाबा, मूं अहिड़ी ग़लति ॻाल्हि त कान कई न जो छोरो होश मां निकिरी वियो। छोरो पंहिंजे करे न आहे होश मां निकितो, नहीं हुनखे पुलिस जी परवाह आहे। दादा, पोइ छो बि पुलिस खे पलण लाइ ज़ोर इन करे पियो रखे त मूसा सां गॾु जेको ॿियो चोर हुयो न, अगरि बहावल वारनि हुनजो नालो खयो न त ममण मची वेंदो, ममण। इन करे मूसा हर हर तॾहिं थो पुलिस खे पलण जी ॻाल्हि करे। केरु आयो? वक़्त ते हुनखे
तव्हांजे आॾो आणे बीहारींदुसि। बाक़ी ही वक़्तु मुनासिब न आहे हुनजो नालो खणिजे। पुलिस लगे तो बहावल जे गोठ पुलिस जी चढ़ाई आ रेस के वनी बुधाया लीमा वञ। बाबा 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 पुट छा थियो? खेरता है ना? बाबा जल्दी कर, तू ही तो वञ। बाबा तू वञ था पर छो? बाबा तू ॻाल्हि खे सम्झी छो तो मुंहिंजी ॻाल्हि? अदा अदा आखिर थियो छा आहे? ही ॻाल्हियुनि करण जो वक़्तु न आहे। तू पाड़े वारनि ॾे वञ। बाबा तू बनी ते वञ, मां हिते घर में हूंदुसि। जेसे ताईं हकीकत न ॿुधाईंदे मां घर खां पेर बि ॿाहिरि न कढंदुसि। थियो छा आहे? छा मसलो आहे? बाबा पुलिस घर जे मथां छापो हणण वारी आहे। तू हितां निकिरी वञ, घर में मां पाण वेठो आहियां। न पुट न, मां तोखे अकेलो छॾे नथो वञी सघां। बाबा ही ॾिस मां तोखे हथ थो ॿधां। पर मां तोखे कीअं छॾां? बाबा ही ॾिस मां तोखे हथ थो ॿधां, ही तोखे मां पहिरें थो पवां। खुदा जे वास्ते तू हितां निकिरी वञ। बाबा अदा जी दिल न रंजाए, अच त असां निकिरी हलूं। ठीकु आहे मां, अच। सजावाल मुझे पक्का ही नवाब खान पूरी पक्का ही तो जिन मुझो ढोर कढियो आ उन्हनि जी पोइवारी तू ही करे रहियो आहीं ऐं इहा बि पक्का हुई त तू उन्हनि खे छॾाइण हिते ज़रूर ईंदे। सजावाल नवाब खान बाट कर तो मां गुल्हे खान कपे छड़िया है। बस कयो सजावल, बस कयो, खुदा जे वास्ते बस कयो। सूबेदार ही छा है? ये घर आ या थाणो? एतिरा ॾींहं किथे हुए? इते हुयमि हाकम ज़ादी तुंहिंजी बादशाही में। पहिरियां मूंखे इहो ॿुधाए
तू मुझसे शादी भी कंदे या वती तो मुझे बेवकूफ कंदो? शादी भी कंदासीं हकमज़ादी। अज तोखे मुझसे वाइदो करणो पवंदो। पहिरियां तूं कमरे में हल, उते हली कचहरी कयूं था ऐं वाइदा बि कयूं था। अच्छा जेकॾहिं मूं वारो छोरो वज़ीर इन हाकिमज़ादी खे पंहिंजी मुठ में थो करे ऐं इन सां शादी करे, पोइ त सॼी मिल्कियत जा मालिक असां ई थी वेंदासीं न। भले नालो खणी सिजावल खान जो हुजे, पर हुकूमत हाकिमज़ादी जा हलंदा आहिनि न। मां बि कहिड़नि ख़्यालनि में बीहजी हुयसि, वञी ॾिसां मेहरू खे तो अच्छा थी करे। वाह मई वाह, हुजे ई रुगो सॼो ॾींहुं पंहिंजी ठाह ठूह करणी। कम ताला सां माफ़ करे छॾिया आहिनि, बाक़ी आहे कुन्नी मानी, सो केॾी महिल मां कयां, केॾी महिल मुंहिंजी छोकिरी, त केॾी महिल हाकिमज़ादी। हाँ मई, मुंहिंजो त अची अछो मथो थियो आहे, पर घर जे कमनि मां मुंहिंजी त जान ई कोन थी छुटे। अकेली जो आं, बाक़ी तुंहिंजा त न माई ऐश। ॾाढी तूं वे त मां तुंहिंजे लाइ चांहि करे थी अचां। हाओ धीअ हाओ, मां बि चांहि पीअण खां बग़ैर कोन वेंदसि। मथां सम्झ त ॾाढी त कुड़ी पैर मोटंदी। चाची को कम हुयो छा? छो माई, को कमकार हुजे त अचां तव्हांजे घर, न त न थी अची सघां छा? न चाची, मुंहिंजो इहो हरगिज़ मतलब कोन हुयो। छोकिरी सारा, अञा तूं हिते वेठी, वञ को चांहि ढुक ठाहे, को चारो बारो खणी आ, को बिस्किट बिस्किट खणी अचो। जेसी ताईं वात खे को चटपटो कोन लॻंदो न, को मज़ो ई न ईंदो आहे। ॾाढी रात पकोड़ा ठाहियासीं, गरम करे खणी थी अचां चांहि सां। हाओ असली बेसण जा पकोड़ा। वाह वाह। हा सूबेदार, तो जेको सजावल जे चवण ते हिते तमाशो कयो आहे, कानून जा पखिया उॾड़िया अथई। मां चाहियां त तव्हांखे हिन जी सज़ा हिते ई ॾेई सघां थो। ही ॻोठ बि मुंहिंजो आहे, मुंहिंजी हिक अकल ते तव्हां सॼा घेरे में अची सघो था। इन खां बहितर आहे त तव्हां हितां निकिरण जी कयो। नवाब खान, तव्हां पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। बस सूबेदार बस, वधीक मां तोसां ॻाल्हाइण नथो चाहियां। जेकॾहिं तो वटि हिन जे खिलाफ़ वारंट आहिनि त ॾेखार, न त मां तुंहिंजे खिलाफ़ कोर्ट में बि वञी सघां थो। पेड़ सजावल खान, तूं हिते छा थो करे? वञी पहिरियां सबूत हथ कर, पोइ अचे मुंहिंजे माण्हुनि मां तुंहिंजो। नवाब खान, ये ॿई मुंहिंजा सबूत अथई, ॿई। ऐं ये तो मथां तोते वांगुरु ॿोलींदा। नवाब खान, तो हिननि खे पुलिस खां त बचाए वरितो, पर हाणे मुंहिंजे कहर खां हिननि खे केरु बचाईंदो आहे? नवाब खान, हाणे पंहिंजे हमराहनि जे मथां पहरो वधाए छॾिजांइ, किथे बाज़नि जे हथां झटिजी न वञनि। बावल पाण खे अकेलो न सम्झजां। तव्हांखे ई रांडू बि न अचनि, पर मूंखे अचण में देर थी वई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।